टडो हैदर में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले क़यादत पारां हैदराबाद तालके जी बहराड़ी जे 20 यूसिस में पार्टी के सरगर्म करण लाइ ख़ासि तकलीफ़ उठाई वई, जंहिंमें तालके बहराड़ा जी मुख़्तलिफ़ यूसिस मां औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सदर लेडीज़ विंग ज़ेबुनिसा मलार, नायब सदर ग़ुलाम सकीना हारी रिपोर्टर ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त हू पीपल्स पार्टी हैदराबाद तालके बहराड़ी जे औरतुनि में शऊर पैदा करण ऐं इलेक्शन में पेश ईंदड़ मसइलनि खे हल करण लाइ मेंबर साज़ी करे रहियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका असांजी बहराड़ी हैदराबाद आहे, उन में जेका असांजी विमेन विंग आहे उनखे असां मज़बूत ऐं मुस्तहकम करणु चाहियूं पिया त असांजी ग्रास रूट लेवल ताईं असांजी मेंबरशिप हुजे ऐं असांजी जेका पार्टीअ जी जेका मज़बूत जेका आहे उहा मेंबरशिप हुजे, जंहिंमां असांजी जॾहिं इलेक्शन्स अचनि थियूं ख़ासि तौर ते या जेकॾहिं इलेक्शन जो वर्क करियूं था त उन टाइम ते असांजी जेका क़यादत हुकुम कंदी आहे त पोइ असांखे उन टाइम ते तकलीफ़ थींदी आहे। इन जे करे असां इहे जेका हींअर ई मेंबरशिप असां शुरू कई आहे ऐं बॉडीज़ ठाहिणु शुरू कयूं आहिनि, जिन में तालका आहिनि, 20 असांजी यूनियन काउंसिल्स आहिनि, उन्हनि खे असां जेको आहे सो मेंबरशिप बि करियूं पिया ऐं उन्हनि ते ग्रास रूट लेवल ताईं वञूं पिया त जीअं असांजी आम जेको असांजो माण्हू आहे उन ताईं असांजी पहुच हुजे। इन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान मीरान कृष्ण ठाकुर, असमा सिद्दीकी, फतेह कमराणी, नारा सियाल, नियामत राजपर, हलीमा राजड़ ऐं ॿियूं मौजूदु हुयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।